ॿुधंदा ऐं होता खाईंदा, उनखे इजाज़त थींदी त तूं अचे अलाह जे अर्श जे साए में जेकी अंबिया अलैहिस्सलाम जी जमात सां। त मां अर्ज़ु कयो त असां जेको हिन वक़्तु पस्त थी विया आहियूं, सफ़ा असांजी हैसियत पस्त थी वई आहे। छो नथो उलमा जे वजूद खे क़बूल कयो वञे, छो नथो चङनि माण्हुनि जे वजूद खे क़बूल कयो वञे। जीअं तव्हां हिन वक़्त में ॾिसो, इलेक्शन जो हाणे दौरु आहे, हीअ नंढी इलेक्शन आहे, तव्हांजी बल्दियाती इलेक्शन आहे। इन में इलेक्शन में तव्हां ॾिसो त हिन में जेके तव्हांजा सरदार, तव्हांजा वॾेरा सफ़ाक जेके तव्हांजो खून पीअंदड़ माण्हू आहिनि, तव्हां वोट उन्हनि माण्हुनि खे ॾियो, तव्हां वोट उन्हनि माण्हुनि खे ॾियो। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हांजी उलमा सां रत नथी करिजे, तव्हां दीन न सम्झो आहे, बाबा इंसान ग़लतीअ जो घर आहे। मां नथो चवां त को मौलवी मलाइक आहे, जेकॾहिं मलाइक हुजनि हा त तव्हां कीअं सिखो आहे क़ुर पाक। हिन वक़्तु हिते मलाइक यकीनन मौजूदु आहिनि, तव्हां ॾिसो था मलाइक हिते आहिनि, पोइ तव्हां को फैज़ कीअं वठंदव, सिखंदो कीअं। हिन वक़्तु जिन हिते मौजूदु आहिनि, तव्हां ॾिसो था, पोइ तव्हां फैज़ कीअं वठंदव। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे अंबिया अलैहिस्सलाम ते हीउ पैगाम उन्हनि जे हथ ते मोकिलियो, फरमाए थो या अय्युहा रसूल बल्लिग़ मा उनज़िल इलैक व इन लम तफ़अल फमा बल्लग़्ता रिसालतह वल्लाहु यासिमुका मिनन नास। ऐं मुंहिंजा हबीब हिन पैगाम खे पहुचाए, जेकॾहिं पैगाम खे किरदार सां तव्हां न पहुचायो, गोया तव्हां मुंहिंजी नुबूवत जे पैगाम खे न पहुचायो। नुबूवत जे पैगाम पहुचाइण जो हुकुम, लेकिन किरदार सां पहुचाइण जो हुकुम। बिना किरदार जे हुकुम न आहे पहुचाइण जो। किरदार जे पहुचाइण खां पोइ माण्हू खे कॾहिं कॾहिं ख़तरात लाइक़ थींदा आहिनि। अल्लाह ताला तो पंहिंजे नबी अलैहिस्सलाम खे फरमाए त वल्लाहु यासिमुका मिनन नास, अल्लाह तबारक व तआला तोखे इन्हनि मूज़िन खां, इन्हनि सरदारनि खां, इन्हनि ज़मींदारनि खां, इन्हनि मुआशिरे जे कुछड़नि माण्हुनि खां तोखे अल्लाह ताला बचाईंदो, तोखे हिफ़ाज़त उहो ॾींदो, तूं कमु कंदो रह। मां यकीन सां थो चवां, तव्हां जेको चङनि नेकनि सालिहीन खे, मुआशिरे जे चङनि माण्हुनि खे वोट नथा ॾियो, तव्हां शायदि निजी वोट नथा ॾियो। अल्लाह ताला फरमाए थो त तव्हां किरदार पेश करियो, वल्लाहु यासिमुका मिनन नास, अल्लाह तबारक व तआला तव्हांजी हिफ़ाज़त फरमाए।